थरकोल ब्लॉक 1 ते कम कंदड़ कंपनी तरफ़ां डंपर ड्राइवर्स ऐं ॿियनि मुलाज़िमनि जे पघारुनि मां कटौती ऐं नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ कम छॾ हड़ताल करे एहतिजाज कयो वियो। मक़ामी पौरियतनि जो एहतिजाज 3 ॾींहनि ताईं जारी रहियो। एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त न असां कंपनी जी मिल्कियतुनि खे को नुक़सानु रसायो ऐं नई इंतिज़ामिया सां कंहिं क़िस्म जी बदतमीज़ी कई हुई, पर तंहिं हूंदे बि इंतिज़ामिया मज़दूरनि जा मुतालबा मञण बदिरां मुलाज़िमनि खे नौकरी तां फ़ारिग़ करे छॾियो आहे। न को असां तोड़ फोड़ कई आहे, न को असां को कंहिंजो नुक़सानु कयो। असां पुरअमन वेठा हुआसीं, पुरअमन। न को असांखे पंहिंजो हिसाबु मिलियो। असां 4-4, 5-5 साल आहियूं, न को हिसाबु ॾिनो, न को 15 ॾींहं जी दिहाड़ी, न को उहो ॾिनी। असांखे रुॻो ब्लैकमेल करे ॿाहिरि कढे छॾियो आहे। एहतिजाज दौरान पौरियतनि जी इहा दांह हुई त मक़ामी मज़दूरनि सां नाइंसाफ़ियूं कयूं पियूं वञनि। हिकु त संदनि घटि पघार ॾिनी पई वञे ऐं ॿियो मुख़्तलिफ़ बहाना ॼाणाए उन्हनि मां बि कटौती कई पई वञे, जॾहिं त खेनि मल्टीनेशनल कंपनियुनि जी ज़ाब्तनि ऐं कानून मूजिबि का बि सहूलियत बि नथी ॾिनी वञे, जंहिं सबबि मजबूर थी उन्हनि एहतिजाज जो रस्तो इख़्तियार कयो आहे। असां सभु 3 ॾींहं सरापा एहतिजाज पुरअमन हुयासीं। कुझु अफ़ीसर आए, हुननि चयो बाबा 4 माण्हू असांखे ॾियो जेको अव्हांजे पारां ॻाल्हाइनि। पोइ असां 4 सभु गॾु थियासीं। पोइ हुननि माना इहे असांखे टारगेट कयो आहे। टारगेट करे जेको थर जा मुक़ामी हुया उन्हनि खे ब्लैकलिस्ट करे छॾियो आहे। बाक़ी हुन जेको पंहिंजा जेको हुया न, उन सभु अॼु बि अंदरि हींअर बि एंट्री थी वई। उन्हनि खे इंटर कयो, बाक़ी थर जा जेको मुक़ामी हुया उन्हनि खे हिननि ब्लैकलिस्ट करे छॾियो आहे। असां पंहिंजे हक़ जी ॻाल्हि, गवर्नमेंट जी तरफ़ां ऐलान आहे 41,000 बेसिक। असां पंहिंजे 41 कोन, असां 37 घुरियो पिया। असां ते हुन ॻाल्हि ते माना असांखे हिननि ब्लैकलिस्ट कयो आहे। मुतासिर मज़दूरनि कंपनी मां निकाली मिलण बैदि इस्लाम कोर्ट प्रेस क्लब जो रुख़ कयो ऐं एहतिजाज कंदड़नि में महताब राहिमो, यासिर काइम ख़ानी, शाहिद बबर ऐं ॿिया शामिल हुआ। संदन चवणु हो त कंपनी मक़ामी मज़दूरनि सां नाइंसाफ़ियूं करे फ़ारिग़ करे छॾियो आहे। ब्लॉक 1 अंदरि मज़दूरनि सां मुसलसल ज़ुल्म पियो थिए। जेकॾहिं नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ मुलाज़िम दांह करे थो त उनखे नौकरी तां हथ धोइणा पवनि था। असां सिर्फ़ु पंहिंजो हक़ घुरियो कंपनी वारनि खां। असां को ॿी ग़लति का ॻाल्हि या को कंपनी जे अंदरि तोड़ फोड़ या कंपनी जे कानूननि जे ख़िलाफ़ कुझु बि असां कोन घुरियो। असां 3 ॾींहं सरापा एहतिजाज उते वेठल हुयासीं। ठीकु आहे, कंपनी इंतिज़ामिया, कंपनी मैनेजमेंट असां सां इंसाफ़ करण जे लाइ तयारु न हुई। असां सिर्फ़ु हुनखे बेसिक जी ॻाल्हि कई, पंहिंजा जेके जाइज़ हक़ हुआ उहो घुरिया, उहो हुननि इनकार करे छॾियो। उनमें असां मक़ामी माण्हुनि खे ब्लैकमेल करे कंपनी जे अंदरियां असांखे ॿाहिरि कढी त जेको कमु चाइना स्टेट खे ॾियूं था, कमु चाइना स्टेट खे कोन ॾिनो, सिर्फ़ु मक़ामी माण्हुनि खे टारगेट करे ब्लैकलिस्ट करे ॿाहिरि कढी, वरी जेको पर्सनल ऐं पंहिंजा जेके माण्हू उन्हनि खे घुराए अॼु बि एंट्री कनि पिया। कंपनी जेका साइड जो कमु हो उहो साइड ते उहा ई कंपनी जा माण्हू हुया आहिनि, उहा ई मैनेजमेंट अंदरि वेठी आहे। असांजी मैनेजमेंट खे चयो पर असांजी कंहिं बि ॻाल्हि ॿुधी कोन, असां सां इंसाफ़ कोन कयो वियो। पौरियतनि इल्ज़ाम हणंदे चयो त कंपनी जो HR मैनेजर पघारुनि मां कटौती करे पैसा हड़प करे वेंदो आहे। मक़ामी पौरियतनि खे निकाली ॾेई धारनि खे भर्ती कयो पियो वञे। चूंडियल नुमाइंदा ऐं ज़िले इंतिज़ामिया असांजी दांह ॿुधण लाइ तयारु न आहिनि। जेकॾहिं नौकरी ते बहाल न कयो वियो त असां अदालत जो दर खड़काइण समेत एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं। MPA ऐं बिलावल हाउस जे इंचार्ज सुरिंदर विलासाई मज़दूरनि जे मुसलसल एहतिजाज जो नोटिस वरितो। हुन सोशल मीडिया ते एनर्जी खाते जो ध्यानु छिकाईंदे लिखियो त डंपर ड्राइवर जे पघार मां कटौती ऐं नौकरी मां फ़ारिग़ करण वारे मसइले जो नोटिस वठी मुलाज़िमनि खे बहाल करे संदनि जाइज़ मुतालबनि खे मञता ॾिनी वञे।